टीजड़ीअ जो मौसम आयो, टीजड़ी रखंदसि मां। हा मां। बुख लगी आ। अञा केॾी महिल निकिरंदो चंड। पुट मंगल ॾिस त चंड निकितो आ। न यार मम्मी अञा शाम जा 5 थिया आहिनि। छा अञा शाम जा 5 थिया आहिनि यार? त पोइ चंड त निकिरे न। सफ़ा साणी थी वई आहियां। छा कयां कोन ई खावां तेसि ताईं। मंगल ॾिस न राजा निकितो आहे चंड न अञा। तूं बरोबर नथो ॾिसे या? यार 5:30 थिया आहिनि न। अड़ मूंखे मोकिलियो था ॿाहिरि ॾिसण। ॾिसो था हिननि जे करे टीजड़ी रखी आहे। सुबुह लाकूं हिकु बि दफ़ो सलाह न कई अथऊं भई चांहि डुकी ठाहे ॾे पी भला, मिठी पीअनी आहे कड़क पीअनी आहे, कुझु सलाह न। मस्तु वेठा आहिनि पंहिंजी लय में। अरे राजा चांहि जी छा ॻाल्हि थी करे? मां तुंहिंजे लाइ चांहि पती नई फैक्ट्री खोले सघंदो आहियां। हाणे तोखे ओड़ी चांहि थो पीआरे आ माना बाक़ाइदे जीअं ज़बान ते टच थिए पाण ई आवाज़ ईंदी क्या बात ई। मुंहिंजो फेवरेट गानो ॿुध न। जब प्यारे किया दूर प्यारे किया कोई जोड़ी नहीं। हा ॾिसां थी घणी देर में त ठाहे अचो। पोएं दफ़े त पौणी 2 कलाक सुम्ही पिया हुआ रंधिणे में। हा हाणे ई ठाहे थो अचां फटाफट। ठीकु आहे ठाहे अचो, मां इंतज़ार थी कयां तव्हांजो। चाय जबरदस्त चाय। हा हिकदम। ए साईं 2 चमचा खीर। शायद खीर महांगो आहे असां पाणी वधीक विझंदासीं। ओए शाबाश। हिकदम ऑस्कर विनिंग चाय ठाही अथव। थोड़ो बि कदुर अथव मुंहिंजो। सुबुह लाकूं बुख ते आहियां। हिकु अन्न जो दाणो बि अंदर न वियो आहे। खाली 15 चांहियूं पीतियूं आहिनि। हथऊं तव्हां घर जो कमु वधायो। यार बुल में थी वियो न। बुख बि लगी आहे। मां मस्त यार ये फॉरेन मां सिखी आई है ट्रिक। इन सां फटाफट चांहि ठहंदी आहे। अलाए यो मिक्सर ही ख़राब हूंदो। छॾियो मां कयां थी। सुड़ो 2 साल ताईं उगंदो। पुट मंगल ॾिस त चंड निकितो आहे। आयो यार बुल में थी वियो न। अरे यार वीडियो तो बनाओ मम्मी। वीडियो चालू है।